हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजे ख़ानदान पारां करबला जे मैदान में इस्लाम जी सरबुलंदी लाइ ॾिनल अज़ीम क़ुर्बानीनि ते पूरी दुनिया जे मुस्लमाननि जीअं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी भिटशा बि महरम जो चंड नज़र ईंदे ई सोगवार बणिजी वेंदी आहे। दरगाह ते करबला जे शहीदनि जी यादि ताज़ा कंदे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो तॾो विछायो वियो आहे ऐं भिटाई जी मज़ार समेत पूरी दरगाह खे कारी चादर सां ढके सोगवार बणायो वियो आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जहिड़ी अज़ीम हस्तीअ खे सिंध जी धरतीअ सां मोहबत हुई। भिटाई जेका सिंध आहे ऐं सिंध भिटाई आहे, जंहिं करबला जो ज़िक्र बयानु करे करबला सां सिंध धरती जे इश्क़ ऐं मोहबत खे निर्वार कयो। ईअं ई सिंध वासी बिना कंहिं रोक टोक जे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजे साथियुनि जी यादि में ॾिया रोशन करे पंहिंजी मोहबत ऐं अक़ीदत जो सबूत ॾेई रहिया आहिनि। अहिड़ो ई मिसाल दुनिया जे अज़ीम बुज़ुर्ग हस्ती हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी भिटशा में मिले थो, जिते महरमुल हराम जे मौक़े ते शोहदाए करबला जी यादि में मजलिस अज़ा सबील ऐं न्याज़ जो एतमाम करे नुआख़्वानी ऐं मातमदारी सां पंहिंजी वफ़ादारी जो सबूत ॾिनो वञे थो। भिटधणी जी नगरी में बिना कंहिं मज़हबी फ़र्क़ जे मुस्लमाननि सां गॾु हिंदू बिरादरी तरफ़ां बि करबला जे प्यासनि जी यादि में सबील ऐं न्याज़ जो एतमाम करे मज़हबी रवादारी जो सबूत पेश कयो वञे थो। उहो तॾो मौला जो विछायल आहे, कारा कंदसि कपिड़ा ऐं त खिला न टिला, लकनि मंझि लतीफ़ चवे जानब खाण जला, सरचूं सूर सलाम जो जीअरे जी जली वियो। कारा कंदसि कपिड़ा ऐं त वेही करिया न सॾु, मुंहं वांजे आसरे लाथी आहे लॾ, उते अब्दुल लतीफ़ चवे सॼण ॾींदा सॾु, वारे ॾींदा गॾु गरी गुंदर वलसी। मासूम अलैहिस्सलाम जो फरमान है, काल मासूम इन्ना क़त्ल हुसैन हरारतुन फी कुलूबिल मोमिन ला तबरद अबदा। शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम एक अहिड़ी तपश ऐं गरमाश आहे जेका हर मोमिन जी दिलि में आहे ऐं उहा गरमाश ऐं तपश कॾहिं थधी थिए कोन थी पई। इन जज़्बे जी बुनियाद ते हर मोमिन ॿाहिरां खां इमामज़ादो सम्झी वलीउल्लाह सम्झी करे, यानी सॼी सिंध जे कुंड कड़छ खां हिते माण्हू अची करे शाह लतीफ़ खे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे अची पुरसो बि ॾियनि था पिया। मीर मदीना निकिरी डेरा ॾिनाऊं, काठी पाणी गाह खे माण्हू मुकाऊं, चढ़ंदे चयाऊं त थींदी वेड़ वॾांदरी, करबला जे पिड़ में खेमा खोड़ियाऊं, जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं, मोह न मोड़ियाऊं पसी ताव तराड़ जो। हसन मीर हुसैन खे रुनू टिन टोलनि, घर माण्हू झंग मिरे उभन मलखनि, पखनि पाण पछाड़ियो लॾियो हो त वञनि, अला शहज़ादनि सोभूं ॾे सजादनि, कुल काइनात में अर्श फर्श मौला हुसैन जो तॾो विछायल आहे। मुर्शिद लतीफ़ जो गवाह वेठा आहियो, पखी पखण परंदा सभई मौला हुसैन जे गम में मशगूल आहिनि। पंहिंजे जेको हिते रस्मातूं आहिनि सरकार जूं, जेको तॾो विछाली लतीफ़ ते आहे सूअ सरकार जी। भिटशा जी नगरी में पहिरीं महरम खां ॾहीं महरम ताईं अंजमन ग़ुलामान अहल बैत ऐं अंजमन शियान हैदर करार खंदक कमेटी तरफ़ां 2 मरकज़ी मातमी जलूस बरामद कया वञनि था, जॾहिं त 2 वॾियूं मजलिस अज़ाऊं बि मुनक़िद कयूं वञनि थियूं। लतीफ़ जी नगरी में गुज़िरियल केतिरनि सालनि जी रिवायत खे बरक़रार रखंदे टांडनि जी मातम सां गॾु नगारनि ते मातम बि कयो वञे थो ऐं हर शख़्स कारे लिबास में पेरें ऐं मथे उगाड़े नज़र ईंदो आहे। यौम आशूर जे मौक़े ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां दर्जने नंढा वॾा काफ़िला भिटशा पहुची मरकज़ी जलूस में शरीक थींदा आहिनि। कैमरामैन निसार मंगरियो सां गॾु रजब अली बोज़दार, टाइम न्यूज़ भिटशा।